नाज़रीन, प्रोग्राम में ॿीहर भलीकार असां ॻाल्हायूं पिया पंहिंजे हिन प्रोग्राम में कोटा सिस्टम जे हवाले सां। सां गॾु मौजूदु आहिनि साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब जन। साईं, तव्हां ॻाल्हि कई त 1948 में जेको कोटा सिस्टम लियाकत अली ख़ान मुतारिफ़ करायो, हुन मां साबित इहो त थिए थो उन वक़्तु जेके पनाहगीर विरहाङे खां पोइ लॾे आया हिंदुस्तान मां पाकिस्तान, उन्हनि खे नवाज़ण लाइ, उन्हनि खे मौक़ा ॾियण लाइ उहो कोटा सिस्टम मुतारिफ़ करायो वियो। पर जेका MQM जा मुख़्तलिफ़ अॻवान ऐं ॿिया ॿ टे कुझु दुनियूं ॿियूं आहिनि जेके इहो इल्ज़ाम थियूं आहिनि त ज़ुल्फ़िकार अली भुट्टे सिंधियुनि खे नवाज़ण लाइ जेको आहे उहो 73 में कोटा सिस्टम मुतारिफ़ करायो, त इन में शइ में केतिरी सदाकत आहे ऐं 73 जो आइन छा थो चवे? न, पहिरियों त असां हुन ते ईंदासीं त भुट्टे साहिबु कोई बि कोटा सिस्टम इंट्रोड्यूस कोन करायो। 40-60 जो जेको फ़ैसिलो थियो सो रहमान गुल साहिबु कयो 16 जनवरी 1971 ते। 16 जनवरी 1971 ते मतिलबु तौर त 1 जुलाई ते सिंध गवर्नमेंट ठहे थी पई ऐं सिंध गवर्नमेंट जो चीफ सेक्रेटरी जेको आहे सो मंज़ूर साहिबु हुयो, CSP जेको पंजाब जो हुयो। ऐं इन खां पोइ जॾहिं बि उन में अधु सेक्रेटरी जेके आहे से गैर सिंधी हुया ऐं थी सघे थो उहो मूं पंहिंजे किताब में बि तफ़सील ॾिनो आहे त काफ़ी सेक्रेटरी जेके गैर सिंधी आहे ऐं काफ़ी इम्पॉर्टेंट माण्हू उन वक़्तु गवर्नमेंट ऑफ सिंध में आहे जंहिंजे मशवरे सां। हाणे फॉर्मल मीटिंग्स वग़ैरह जो मूं वटि रिकॉर्ड कोन्हे, पर जॾहिं इनफॉर्मल असांजो डिस्कशन थींदो त असांजे तरफ़ां GD मेमन साहिबु ऐं SK बलोच साहिबु इहे इन में पेश हूंदा हुया। ऐं होॾो वसीम साहिबु जेको मुहतसिब थियो, जेको बिरदनि लाइ हुयो, इन जो सरदार सैयद सरदार अहमद जो, सही, ऐं सरदार अहमद को सीनियर ब्यूरोक्रेट हुयो ऐं उहो आख़िर वक़्त ताईं MQM जो हिकिड़ी थिंक टैंक रहियो ऐं रिटायरमेंट खां पोइ हो सिंध जो पहिरियों मुहतसिब थियो। सही, उहो इन में एसोसिएशन में हुननि जे तरफ़ो इन्वॉल्व हुयो, असांजे तरफ़ो इहे माण्हू हुया। ऐं इहो इनफॉर्मली इन खां पोइ इन ॻाल्हि ते असां पहुतासीं त 40% ऑफ वैकेंसीज़ फ्रॉम द कैंडिडेट रिज़ाइडिंग द सिटीज़ ऑफ कराची, हैदराबाद एंड सखर। रुगो शहर टे शहर, पर इन में न को सिंधीअ जो ज़िक्र आहे, न को महाजर जो आहे, न को ॿोलीअ जो ज़िक्र आहे। सही, इहो ज़िक्र आहे इन शहरनि में जेके बि माण्हू रहंदा हूंदा उनखे 40% सीटियूं ॾिनी वेंदियूं। सही, तंहिंजे करे इनखे इहो चवण ते इहो सिंधी महाजर जी बुनियाद ते इहा ॻाल्हि ग़लति आहे। ऐं उन वक़्तु बि जेका पॉपुलेशन जेका आहे इन में मेजॉरिटी ऑफ सिंधी इन शहरनि टिनी शहरनि में सिंधी पॉपुलेशन काफ़ी हूंदी हुई। ऐं जेके 60% जेके थियूं से थियूं कैंडिडेट रिज़ाइडिंग अदर सिटीज़ एंड रूरल एरियाज़ ऑफ पाकिस्तान, माना ॿिया जेके टाउन्स हुया ऐं ॿिया जेके ॿारहाड़ी इलाइक़ा जंहिंमें बेशुमार मतिलबु त थाउज़ेंड्स इन लैक्स हिंदुस्तानी बि रहियल आहे, उर्दू स्पीकिंग बि आहे, पढ़ागिर बि हुया ऐं पंजाबी सेटलर्स बि हुया, पठान बि हुया। त इहो चवणु त इहे ॿोलीअ जी बुनियाद ते थियो या भुट्टे साहिबु कोटा इट इज़ इग्नोरेंस या जहालत आहे। इन ॻाल्हि खे प्लीड करणु या जहालत आहे। ऐं जेकर तव्हां इन जे मेरिट्स ते अचो, छाकाणि जो आउं गवर्नमेंट में हुयुसि पर इन में अञा आई वॉज टू जूनियर टू यंग टू बी डिस्कसिंग दिस, पर इन में मेरिट कोन हुयूं छाकाणि जो उन वक़्तु इन्हनि एरिया जी पॉपुलेशन जेका आहे सा 40% कोन्हे, इन्हनि एरिया जी पॉपुलेशन 30% ई। सही, इन्हनि टिनि शहरनि जी 72 जी सेंसस में जेका मर्ज थी आहे 30% टोटल सिंधी आबादी 30% ई ऐं 30% हुई इन टिनि शहरनि जी आबादी जंहिंखे तव्हां 40% सीटियूं ॾिनियूं। सही, ऐं जेका सिंध जी जेके तव्हां पंहिंजो 60% सीटियूं ॾिनियूं उन जी 69.6% आबादी। सही, मां पॉइंट त इन करे वञा थो मूं इहे सॼियूं फिगर वर्कआउट कयूं। 72 सेंस माना 71 में त अञा बि फ़र्क़ु हूंदो, पर 72 में जॾहिं अञा अर्बन पॉपुलेशन वधी रही हुई त बि इहे जेके इन्हनि खे असां पॉपुलेशन को 10% वधीक सीटियूं ॾिनियूंसीं। जेकर तव्हां 98 में अॼु एतिरनि सालनि खां पोइ बि एतिरी माइग्रेशन थी आहे त बि इन्हनि एरिया जी पॉपुलेशन अञा 36% आहे। टू बी एग्ज़ैक्ट 35.7 जेके तव्हां 40% ॾियो त दिस इज़ 98 सेंसस। ऐं हो जेके तव्हां 60% ॾियो था उहे अञा 63.3 आहिनि। त इफ यू गो बाय द मेरिट बाय द पॉपुलेशन जेको बेनिस बुनियाद जे ज़माने में शुरू कोटा आई तब असां डिसएडवांटेज रहियासीं इवन इन 40-60 रेशो में। सही, अच्छा सर, हीअ त रहमान गुल उन वक़्तु रुगो सिंध जी लेवल ते जेका आहे उनजो फ़ैसिलो कयो, पर पोइ जॾहिं अॻिते हली 73 जो आइन ठहे थो उन वक़्तु जेको फ़ैसिलो थियो आहे ज़ाहिर आहे उहो छाकाणि ॾिसो 73 जे आइन को अॻु में सिंध जी बि सीटियूं कोन हुयूं। सिंध वॉज मर्ज्ड विथ
बलोचिस्तान, NWFP, पंजाब त ऐं साईं- 73 ताईं जेके इम्तिहान थींदा रहिया सिविल सर्विसिस जा, तंहिंमें उहो ई कोटा सिस्टम भले जेको पहिरियों हुयो, 38 हालांकि लाइ सूबा वसूल ठही थियो। चुका हुया। अच्छा 38 न 59, 50, 52, पोइ इन में चेंजिस थींदियूं वयूं, पोइ 10% सीटियूं, पोइ ईस्ट पाकिस्तान, वेस्ट पाकिस्तान, पर सिंध वॉज नॉट एक्सक्लूसिवली इन द कोटा सिस्टम पीरियड टू 73 सही फॉर द फीडरल सर्विसिस। उहो 73 में जॾहिं कॉन्स्टिट्यूशन ठहियो, पोइ थियो त बाय द टाइम हीउ हिकिड़ो फार्मूला अची वियो हुयो, तंहिंजे करे जॾहिं पर सिंध जी इहो कोटा इहो introduce- फार्मूलो त सर सूबाई सर्विसिस लाइ हूंदो न। न इहो उहो पोइ अडॉप्ट कयो वियो न सही। फीडरल सर्विसिस, पोइ अडॉप्ट कयो वियो, छाकाणि फीडरल सर्विसिस में को फार्मूला हुयो कोन, जॾहिं 73 जो फीडर कोटा सिस्टम नओं नोटिफाई थिए थो त इन में इहो सिस्टम एडॉप्ट कयो वियो। सही। अच्छा सर 73 जे आइन छा थो चवे कोटा साईं सिस्टम जे बारे 73 जो आइन तमामु क्लियर आहे। 73 आइन में 4-5 शकूं आहिनि, हाणे घणियूं त केतिरो पढ़ी सघजनि, छाकाणि कॉन्स्टिट्यूशन में काफ़ी शयूं इन में आहिनि। पहिरियों जेको आहे सो त जेके बि पंहिंजो माण्हू रहनि था पाकिस्तान में, उन्हनि खे जेको आहे सो उनखे प्रोटेक्शन आहे त जेको आर्टिकल 240 241 कॉन्स्टिट्यूशन चए थो त जेका स्टेट आहे जेको उन में अपॉइंटमेंट ऑफ सर्विस ऑफ पाकिस्तान, कंडीशन ऑफ सर्विस पाकिस्तान, द फेडरेशन पोस्ट कनेक्शन विद अफेयर ऑफ ऑल पाकिस्तान सर्विस, इन्हनि खे जेको आहे सो इनखे रैशनली प्रोविंसिस खे रैशनली ॾियणो आहे। एग्ज़ैक्टली हिते कोटा न आहे लिखियलु, पर इहो जेको इहो हिकिड़ो ओमनी बस मथे आहे जेको मिसलिनस में अचे थो, कवर थो करे पियो। पर जेको आर्टिकल जेको 20 अॻिते हली करे जेको आर्टिकल 27 ऐं जेको आहे उन में चए थो त 40 सालनि लाइ असांखे जेको आहे सो कोटा सिस्टम जेको आहे सो रखिणो आहे, जेकॾहिं असां कॉन्स्टिट्यूशन मुताबिक़ 40 सालनि लाइ, पोइ जेके हाणे वधाए 20 साल ॿियो कयो वियो आहे त प्रोवाइडेड फॉर पीरियड नॉट इज 60 ईयर फॉर पोस्ट में बि रिजर्व फॉर पर्सन्स belonging to any class or area that secure their adequate representation in service of Pakistan। त इहो कॉन्स्टिट्यूशन में कमु आहे त हुननि खे मुनासिब नुमाइंदगी ॾिनी वेंदी, एडिकेट रिप्रेज़ेंटेशन सर्विसिस ऑफ पाकिस्तान में, उनखे सिक्योर लाइ कॉन्स्टिट्यूशन जेको 40 साल थो करे, पोइ उनखे हाणे वधाए 60 साल थो कयो वेंदो। ऐं इन में वरी पोइ हिकिड़ो ॿियो प्रोविज़ो एड कयो वियो हिन में 18th अमेंडमेंट में, provided also under representation of any class or area in the service of Pakistan may be redressed in such a manner that may be determined by the act of, त जिते जिते इहो कोटा सिस्टम त थी वियो, चयो वियो त ॾिनो वञे, पर ऑब्ज़र्व इहो थियो त इन जी इम्प्लीमेंटेशन फॉल्टी आहे। छाकाणि जो 73 को वठी करे वेंदे जेकॾहिं अचे थो पियो 18 अमेंडमेंट अची थी वई त जनरल ऑब्ज़र्वेशन इहो त घणियूं एरिया अंडर रिप्रेज़ेंटेड आहिनि, स्पेशली सिंध रूरल ऐं बलोचिस्तान। त हिननि चयो त बाबा इहो बि हाणे कमु आहे 18 अमेंडमेंट में जेका हिननि वधीक एड त रिप्रेज़ेंटेशन जेका सर्विसिस में आहे त इन लाइ मजलिस शूरा माना पार्लियामेंट हिकिड़ो रूल डिटरमिन कंदी त अंडर रिप्रेज़ेंटेशन खे कीअं कवर कयो वञे। ऐं अनफॉर्चुनेटली इनखे 4 साल थी विया 18 अमेंडमेंट खे, अञा ताईं अहिड़ो क़ाइदो कोन ठहियो आहे। माना जेको बैकलॉग जेको आहे उहो बैकलॉग अञा ताईं क़ाइमु आहे, ऐं उहो बैकलॉग वधंदो बि, वधी बि सघे थो, खुटी बि सघे थो, पर इहा जेको कॉन्स्टिट्यूशन जेका अमेंडमेंट थी इन खे लेटर एंड स्पिरिट में इम्प्लीमेंट न कयो वियो आहे। अहिड़ो को बि लॉ कोन ठहियो आहे त तव्हांखे जेको आहे सो प्रोटेक्शन मिली सघे। अच्छा सर 73 में हाणे आइन आइन पाकिस्तान पहिरियों आइन मिलियो मुल्क खे, जेको कानून साज़ असांजी आइन साज़ असेंबली मां पास थियो, उन में इहे शिकूं शामिल थियूं। 73 खां वठी अरिड़हीं आइनी तरमीम जॾहिं आई आहे उन वक़्तु ताईं सूबनि जी दायरा कोटा ते हिकिड़ी मुक़ररु हुई, पर सिंध बलोचिस्तान जी तव्हां बि ज़िक्र कयो त उन्हनि खे उन्हनि जी कोटा मुताबिक़ सीटूं न मिलियूं, ख़ासि करे सिंध बहिराड़ी जी आऊं ॻाल्हि थो कयां। त ओवरऑल जेकॾहिं तव्हां फिगर्स असांजे नाज़रीन सां शेयर करे सघो त कंहिंखे वधीक कोटा खां सीटूं मिली वयूं, केरु आहे, उहो कहिड़ा इलाइक़ा आहिनि जिन खे पंहिंजी कोटा पूरी न मिली, अञा ताईं महरूम आहिनि, ऐं अरिड़हीं आइनी तरमीम में पोइ असांखे इहा हिकिड़ी नई शिक विझणी पई। न हाणे इन जा थोरो बैकग्राउंड इहो ॾियणो पवंदो त पहिरियों त असां वटि जेको तइलीमी मयार हो, इन करे असांजा पहिरियों त सुपीरियर सर्विसिस में ख़ुशूसनि उहो पाण ॿिए प्रोग्राम में डिस्कस कंदासीं त पहिरीं ॻाल्हि त अवेलेबिलिटी ऑफ कैंडिडेट्स जी बि ॻाल्हि थिए थी न, त माण्हू कैंडिडेट हुया या न हुया।
सर CSS नंबर वन, ते तो नंबर पाण अलॻि टू- ॻाल्हाईंदासीं पर वफ़ाक़ी डिवीज़न न पर वफ़ाक़ी अॻु में तव्हां वेस्ट पाकिस्तान में अचो न अगरि वेस्ट पाकिस्तान में बि जीअं मूं जॾहिं कोटा जी ॻाल्हि कयूं था त वेस्ट पाकिस्तान में जॾहिं वेस्ट पाकिस्तान मर्ज थी वियो त प्रोविंशियल सर्विसिस हूअं त जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त हर सुबुह पंहिंजूं सर्विस पर जॾहिं वेस्ट पाकिस्तान तो अगेन इशू कयमि सही त भाऊ इहे नौकरियूं कीअं विरहाइबियूं छाकाणि वेस्ट सॼियूं नौकरियूं अची वियूं वेस्ट पाकिस्तान में जेके प्रोविंशियल सिविल सर्विसिस इंक्लूडिंग डॉक्टर लेक्चरर हज़ारे नौकरियूं जेको वेस्ट पाकिस्तान पब्लिक सर्विस कमीशन दायर में उन जेको उन में हिननि प्रोटेक्ट करण लाइ उन्हनि हिननि माइन्यूटली प्रोटेक्ट कयो माइन्यूटली इन करे डिवीज़न लेवल ते कोटा मुक़ररु थी हीउ जेको तव्हां चओ था न कराची सकर शहर अलॻि करे आहे करे इहो बि वेस्ट पाकिस्तान में 1955-56 ऑनवर्ड्स हिकिड़ो 28 सीट्स जो ब्लॉक हो जेके रोस्टर चवंदा उहो हलंदो हुयो हिकदमि 5 सीटूं पंजाब ॾे न वेंदियूं उहो 5 सीट जंहिंमें उन्हनि 5 में हिकु सीट लाहौर डिवीजन वेंदी हिकु गुजरांवाला ॾे वेंदी हिकु रावलपिंडी अहिड़े नमूने डिवीज़न वाइज़ रोस्टर हलंदो हो उहो ब्लॉक 28 सीटुनि जो ब्लॉक जॾहिं पूरो थींदो त वरी रोस्टर रिवाइज़ थींदो हुयो सही ऐं उन में खैरपुर जूं सीटूं अलॻि हूं डिवीज़न वाइज़ अलॻि हूं भावलपुर जूं अलॻि हूं हैदराबाद जूं अलॻि हूं कराची जूं प्रोविंशियल सर्विस सीटूं अलॻि हूं सिंध जूं इहे 4 हुयूं ऐं मिसाल तौरु 28 में 8 या 9 सीटूं इन ब्लॉक में इहे सिंध कईंदियूं हुयूं अहिड़े नमूने एंड ॿ ब्लॉक जेके असां हिकिड़ो ब्लॉक कोटिया जो हुयो ऐं 2 ब्लॉक हुन जा हुया त 5 सीटूं होॾे वेंदियूं 2 सीटूं होॾे वेंदियूं त 28 जी डिस्ट्रीब्यूशन बि बाय एंड लार्ज ईअं थियल हुई जीअं त 50% सीटूं पंजाब ॾे वेंदियूं हुयूं ऐं 50% ॿियनि सूबनि ॾे ईंदियूं हुयूं पर उहो बाक़ाइदे विरासत इहो जेको मां तव्हांखे अर्ज़ु कयां थो त इहो बाक़ाइदे हिकिड़ो सिस्टम जे तहत हिकिड़ो इंसाफ़ जे तहत इहो सिस्टम हुयो ऐं इहो सिस्टम लागू हुयो पर इन में इम्प्लीमेंटेशन में जॾहिं ॻाल्हि अचे थी पई त उन में इशूज़ अलबत्ता रेस थिया ऐं उन में वेस्ट पाकिस्तान में कीअं रिक्रूटमेंट थींदी कमीशन में छा थींदो उहो मुंहिंजे किताब में इन ॻाल्हि ते काफ़ी वज़ाहत थियल आहे त हाणे तव्हां अचो था फेडरल गवर्नमेंट जे एम्प्लॉइज़ जे आहे कोटा ते जेको इन में जेको ख़ुदि मुख़्तियार इदारा आहिनि कुझु ऑर्गेनाइज़ेशनूं आहिनि हा त उनजो ॾिसो न उनजो डिटेल्ड 2 सेंसस निकिरंदियूं आहिनि हर साल सही छाकाणि असांजे माण्हुनि खे हुन ते रिसर्च करणु घुरिजे त इहो छा थो थिए पियो हाणे मूं वटि लेटेस्ट 10-11 जी आहे तंहिंखां पोइ डिवोल्यूशन थी वियो आहे त हीअ रिपोर्ट आहे एन्युअल स्टेटिक बुलेटिन ऑफ एम्प्लॉइज़ ऑफ ऑटोनमस सेमी ऑटोनमस बॉडीज़ कॉर्पोरेशन अंडर फेडरल त फेडरल गवर्नमेंट जा हे बेसिकली फेडरल गवर्नमेंट जा डॉक्यूमेंट आहिनि त जेके फेडरल गवर्नमेंट जा ऑटोनमस बॉडीज़ आहिनि ऐं उन्हनि में केतिरा माण्हुनि जी केतिरी कोटा आहे केतिरो सिस्टम आहे घणा माण्हू कमु कनि था पिया ऐं उन्हनि जो जेका आहे सा उन जी कुल डेटा जेका हिते ॾिनल आहे सो इन सम्झो त कुल इहा 3,69,000 मुलाज़िमनि जी डेटा ॾिनल आहे 3,69,000 ऐं उन में वरी पोइ हिननि हिकु कॉर्पोरेशन मिसाल तौरु जे ॾिनल आहे अंदरि हिकु कॉर्पोरेशन जे हिकु जो कहिड़ो आहे त इहो दिस इज़ जॉब ऑफ रिसर्च जेको माण्हू करे ऐं जेकर वधीक हुन ते लिखी सघे थो पढ़ी सघे थो छाकाणि हिन जे 40 मिंटनि जे टॉक में वी कैन कवर द मोटी थिंग्स सही पाण हिकिड़ो उन ते हिकिड़ा तव्हांखे कंटूर्स जेके चइबो आहे तव्हांखे कंटूर्स ॾींदुसि हाणे इन में 2 कैटेगरीज़ में इहा ऑटोनमस वारी विरहायल आहे हिकिड़ो जेके 17-22 इक्वलेंट इन करे था लिखूं जो घणनि कॉर्पोरेशन में रुगो 8 ग्रेड आहिनि किन कॉर्पोरेशन में 16 ग्रेड आहिनि किन में 2 सर इन खे ई कंटिन्यू कंदासीं टाइम हिकिड़े ॿिए ब्रेक जो थियो आहे ऐं चाहींदुसि ब्रेक खां पोइ इहा ई शइ सॼी पाण उन ते फोकस करियूं तो केतिरी आहे या कहिड़े सूबे जी फ़िलहाल कहिड़ो मौजूदा मतिलबु एम्प्लॉयमेंट में सूरत हाल कहिड़ी 10-11 जी सेंसस छा थी चए बिल्कुलु नाज़रीन टाइम थिया ब्रेक जो असां सां गॾु रहिजो नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार सर तव्हां ॿुधायो पिया त हिन वक़्तु ऑटोनमस बॉडीज़ जेका पोज़ीशन ॿुधायां पियो जेके 3,69,000 नौकरियूं आहिनि उहे 2 कैटेगरीज़ में रहियल आहिनि हिकिड़ो आहे 17-22 जंहिंमें कुल जेके आहिनि से 66,631 आहिनि ऐं ॿियो आहे स्टाफ जेको 3,02,654 आहे सही त इन में बेसिकली जेको इन में जेका रिक्रूटमेंट जेका थिए थी या घणो करे जेके लोकल जिते जिते बॉडीज़ आहिनि वॾियूं बॉडीज़ मिसाल जेके रेलवेज़ आहे जी त रेलवे में जेका तव्हां ॾिसंदव जेकर इंडिविजुअली वेंदव त रेलवे में तव्हांखे 75% मुलाज़िम पंजाब जा नज़र छाकाणि जो रेलवे जा जेके बि
हेडक्वार्टर जेको आहे या जेके वर्कशॉप्स आहिनि या जेको लेबर क्लास आहे सॼो लाहौर बेस लाहौर आहे में, त उते असांजा माण्हू तमामु घटि वेंदा आहिनि। सिमिलरली जेकर तव्हां वरी FC ॾिसंदव त FC जेका आहे फीडर एम्प्लॉयमेंट, पर बेसिकली इट बिलोंग्स टू या त बलोचिस्तान में IFC घणी भाङे या त NW, त उते उन अंग जेको बदिलजी थो वञे। सही जेकर तव्हां स्टील मिल ॾिसंदव, PI ॾिसंदव, बैंकुनि सेक्टर ॾिसंदव, हिते तव्हांखे कराची अर्बन वधीक नज़र ईंदी, छाकाणि इहे सॼो हेडक्वार्टर बैंकुनि जा इन्हनि जा जेके बि कंपनियूं आहिनि या मल्टीनेशनल न पर जेके बि पब्लिक सेक्टर कंपनियूं वॾियूं वॾियूं आहिनि उहे जेके आहिनि से कराचीअ में आहिनि। वरी जेकर तव्हां फौजी एस्टेब्लिशमेंट जेके आहिनि सिविल में जीअं काउंट थियनि था, जीअं तव्हांजो पंहिंजे हिते जेके इस्लामाबाद में जेके बि फौजी सिविल ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि या जेके फौजी असर जिते ठहे थो पियो इन इलाइक़े में, हिते तव्हां घणो करे NWFP इन जा माण्हू वधीक नज़र ईंदा। त इहा जेका ॾाढी इम्बेलेंस आहे इन में जेका सिचुएशन आहे, मिसाल जे तौरु त जेको ऑफिसर्स कैडर आहे इन में पंजाब ऐं इस्लामाबाद जी 48% रिप्रेज़ेंटेशन आहे, सही विच इज़ ऑलमोस्ट टू द एक्सटेंट ऑफ द पॉपुलेशन। सिंध रूरल जी बि 13% आहे, माना एक्सटेंट टू द पॉपुलेशन। सिंध अर्बन जी 20% आहे। हाणे हिते MQM कोन थी ॻाल्हाए पई त जिते तव्हां 6.5 जे बदिरां 20% तव्हांखे कोटा मिलियल आहे बिकॉज़ ऑफ दिस सिस्टम, उते तव्हां कोन थो कयो। रीज़न इहो आहे त सिंध अर्बन जा बेसिकली जेके वॾा वॾा इदारा आहिनि से सिंध अर्बन, इन करे उते 20% जी कोटा थी वई आहे। सिमिलरली जेकर तव्हां ऑफिसर्स में ईंदव त पंजाब 56% आहे, ओवर रिप्रेज़ेंटेड आहे ऑफिसर, छाकाणि जो पढ़ाई जे करे ऐं पोइ उन जे करे ओवरऑल। सिंध रूरल अंडर रिप्रेज़ेंटेड 9% आहे, ऐं सिंध अर्बन इज़ अगेन ओवर रिप्रेज़ेंटेड, पंहिंजे रिप्रेज़ेंटेशन खां डबल आहे, 12% आहे। ऐं ख़ैबर पख्तूनख्वा बि पंहिंजे रिप्रेज़ेंट वधीक 15% आहे, जीअं FC जी मिसाल ॿुधाईमांव। त इन जे करे इहे जेके बि बलोचिस्तान जी सूरत हाल, बलोचिस्तान जी सूरत हाल मतिलबु पंहिंजे कोटा खां अधु ऑफिसर्स में भी हा, ॿिन्ही हंधनि दे आर प्योर रिप्रेज़ेंटेड, उन्हनि जी तमामु घटि आहे रिप्रेज़ेंटेशन। त उहो जेको आहे सो सिंध मिसाल तौरु सिंध रूरल जी 28,000 आहे, जेको 9% थो थिए, बलोचिस्तान जी 13,000 आहे, माना 4% थो थिए पियो। सही ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त जेके 17 ऐं 22 में वरी ॿी पोज़ीशन आहे, त मिसाल तौरु सिंध रूरल जी जेका आहे 8,899 आहे, जेको 13%, बलूचिस्तान खां 2,600 आहे। पर बलूचिस्तान जेकर अंदरि वञी था बाइफरकेट कनि, यू विल फाइंड मेजॉरिटी फ्रॉम द कोटा, सही एंड मेजॉरिटी विल बी नॉट बलूच पर इधर पठान और पंजाबीज़ सेटल्ड इन बलूच। हिते मां पाण बलूचिस्तान डोमिसाइल ते जेके फीडर सेक्रेटरी ॾिठा जंहिंमें बलूच हिकु या ॿ नज़र आयो, बाक़ी या त पठान जेको उते सेटल थिया या जेके पंजाबी उते सेटल। पर साईं छा बलूचिस्तान में इहो कोन्हे जीअं सिंध में माना रूरल ऐं अर्बन जी अलॻि कोटा आहे? बलूचिस्तान जी जेका प्रोविंशियल सर्विसिस आहे उन में हुननि पंहिंजो हिकिड़ो डिवीज़न वाइज़ सिस्टम ठाहियो आहे। त हिकु डिवीज़न जेका पहिरीं सीट ईंदी सा कोयटा में वेंदी, ॿी सीट ज़ोब में वेंदी, टी सीट फलाणे में वेंदी, उते बाक़ाइदे डिस्ट्रिक्ट जा अलॻि ब्लॉक ठहियल। उहो जेकर तव्हां बलूचिस्तान पब्लिक सर्विस कमीशन जो घुराईंदो लिटरेचर वेब ते तव्हांखे नज़र ईंदो। साॻी ॻाल्हि जेका आहे सा आहे NWFP में आज़ाद कश्मीर में, त उते ज़ोनल सिस्टम आहे, डिस्ट्रिक्ट सिस्टम आहे, अलॻि अलॻि ज़ोनल सीटियूं। पंजाब पर रिसेंट पास्ट में अॻे शहबाज़ गवर्नमेंट उनखे ख़तमु, न त पंजाब में बि इहो सिस्टम हुयो जेको इनहेरिट कयो वेस्ट पाकिस्तान को, त उहो 20 साल मतिलबु आहे त उहो 2000 ताईं पंजाब गवर्नमेंट बि ज़ोनल सिस्टम हो। जीअं असांजो अर्बन रूरल त असां हिनखे चऊं त असां हिनखे जेकर ज़ोन वाइज़ चऊं या डिवीज़न वाइज़ करे सघूं त हिन में को हर्ज कोन्हे। त इहा जेका अर्बन रूरल जेका सो कॉल्ड ॻाल्हि आहे, त इहो जेको विदिन प्रोविंसिस बि डिप्राइव्ड एरियाज़ जो अलॻि कोटा आहे, ऐं इहे कश्मीर ताईं ईअं आहे, छाकाणि कश्मीर में बि कुझु पॉकेट्स अहिड़ा आहिनि जेके वधीक त उन्हनि खे सभु सीटूं हिनखे न ॾींदा, त दे आल्सो डिस्ट्रीब्यूट। त वेन एवर यू सी द एडवर्टाइज़मेंट ऑफ बलूचिस्तान, NWFP, AJK, तव्हांखे ब्लॉक्स नज़र ईंदा, तव्हांखे ज़ोन नज़र ईंदा, पोइ को हुनखे ब्लॉक था चवनि, के ज़ोन था चवनि, के डिस्ट्रिक्ट था चवनि, के डिवीज़न, पर दोज़ आर सेपरेटेड फ्रॉम मेन स्टेट। सर CSS से त पाण खे अॻे प्रोग्राम में ॻाल्हाइणो आहे, ऐं उन हवाले सां त फेडरल पब्लिक सर्विस कमीशन जो इदारो मौजूदु आहे, जेको ईअं त असां नथा चई सघूं त सफ़ा वाच डॉग जो जेको किरदारु हुनखे अदा करणु खपे आहे उहो करे पियो, पर पोइ बि कंहिं हद ताईं सूबाई कोटा खे साम्हूं रखियो वेंदा हुते। हीअ जेके डिवीज़नूं आहिनि ख़ुदि मुख़्तार इदारा जेके बि आहिनि वफ़ाक़ी हुकूमत जा, इन में जेका हीअ कोटा जी एॾी लताड़ इन में लताड़ जो सबबु इहो आहे जो इन्हनि जो कंट्रोलिंग बोर्ड्स आहिनि,
जेके एसओईज़ आहिनि यानी कि उहे बोर्ड कंट्रोलिंग आहिनि ऐं असांजी नुमाइंदगी बोर्ड्स ते कोन्हे। सही माना वीकनेसिस जेका आहे सा मथे थी थिए पई। कंहिं ज़माने मिसाल तौरु तव्हांजो स्टेट बैंक तमामु वॾो एम्प्लॉई आहे, उते गुज़िरियल 8-10 साल खां सिंध रूरल जो कोई बि डायरेक्टर कोन्हे। कराची जा सिंध जा डायरेक्टर आहिनि पर दे आर कराची बेस्ड। लास्ट वाज़ परहैप्स रफ़ीका खुंद अराउंड 10 years बैक, इन खां अॻे ख़ैर मोहम्मद जूणे जो हुयो ऐं तंहिंखां पोइ कोई बि बोर्ड ते असांजो डायरेक्टर कोन्हे। सिमिलरली सुई सदरन गैस आहे, अलाए घणा हज़ार मुलाज़िम आहिनि उते बोर्ड ते। शाहिद अज़ीज़ सिद्दीकी जेको आहे उनजो चेयरमैन आहे, ही इज़ फ्रॉम कराची। सिंध रूरल को बि डायरेक्टर कोन्हे, सुई नार्दन कंपनीअ ते कोन्हे। OGDC जेका हेॾी वॾी बॉडी आहे जेका हज़ारे लखे माण्हू जनरेट थी करे, उते कोन्हे। अवांजो PSO त इहे आउं के ॻाल्हायां अहिड़ा इदारा त इन्हनि बोर्ड ते कोन्हे। ऐं इहो गवर्नमेंट जो हिकिड़ो अनरिटन हिकिड़ी पॉलिसी हुअणु घुरिजे ऐं कंहिं ज़माने में थिंकिंग कई वेंदी त बोर्ड खे नुमाइंदगी सूबनि खे ॾिनी वञे। ऐं जॾहिं आउं स्टील मिल जो चेयरमैन थियुसि बोर्ड ते त मूं इंश्योर कयो त बलोचिस्तान जो बि माण्हू हुयो, दारू ख़ान, NWF जो बि माण्हू हो, पंजाब जो बि माण्हू हो, कराचीअ जो बि हुयो ऐं सिंध रूरल जो बि। त हिकिड़ा असांजी हिकिड़ी कॉन्फ़िगरेशन हुई। हाणे उहो बोर्ड जेको डिज़ॉल्व थी वियो आहे कल्ह 3 ॾींहं, इन में बलोचिस्तान जो कोई माण्हू कोन्हे। नए बोर्ड में बलोचिस्तान जो कोई माण्हू कोन्हे, पंहिंजे सिंध रूरल जो कोई माण्हू कोन्हे, NWF जो कोई माण्हू कोन्हे। सही जेके प्राइवेट मेंबर आहिनि मुंहिंजे ख़्याल में 3 पंजाब जा आहिनि, 3 कराचीअ जा आहिनि। मेमन साहब कराची मां। मेमन साहब कराची मां। सही त हाणे इहा कॉन्फ़िगरेशन, हे त मां तव्हांखे मिसाल रुगो ॾिनो छाकाणि आई एम पर्सनल विटनेस टू इट। त इहा जेका कॉन्फ़िगरेशन जेका आहे सा नथी थिए, त इहा वीकनेस जेका हिकिड़ो असांजे पार्लियामेंटरनि जी आहे। बाबा तव्हां असेंबली क्वेश्चन कयो त बाबा असांखे बोर्डनि जी कंपोज़िशन ॾियो, देन यू रेज़ इशू त असांजी छो न आहे नुमाइंदगी। सही बलोचिस्तान छो न आहे नुमाइंदगी, कयो आहे कंहिं सुवाल? पटका पाए अची घणा मेंबर तव्हांजा वेठा आहिनि सेनेट हिन में? सेनेट में, नेशनल असेंबली में आहिनि न, अॻे बि हुया न। वाई दे डोंट ट्राई? कंहिं मां एक्सपेक्ट था कयो? केरु वणंदो? असांजो कमु आहे फीड करणु, मीडिया जो कमु आहे फीड करणु, माण्हुनि खे फैक्ट्स ॿुधाइणु। बिल्कुलु आई डोंट हैव अ पावर त मां वञी बोर्ड चेंज कयां। जेके इक़्तिदार में वेठा आहिनि, वज़ीर त छॾियो, प्रेसिडेंट बि छॾियो, वज़ीर आज़म बि छॾियो, वज़ीर आला बि छॾियो, पर पार्लियामेंट जा जेके मेंबर्स आहिनि उहे छा पिया कनि ऐं केरु प्रोटेक्ट कंदो तव्हांजे हक़नि खे? ज़ाहिर उहो जेके हाणे आवाम जा चूंडियल नुमाइंदा आहिनि उनखे किरदारु हिन में अदा करणु खपे। पर साईं हाणे माना बुनियादी तौर ते इहे जेके इदारा आहिनि, इन्हनि इदारनि में कोटा ते वाच डॉग जो किरदारु इन्हनि बोर्ड जो आहे ऐं बोर्ड ते असांजी नुमाइंदगी कोन्हे। बोर्ड से नुमाइंदगी कोन्हे। ऐं ॿियो सिविल सोसाइटी इन ते प्रोटेस्ट कोन थी करे। बोर्ड बि त फेडरल गवर्नमेंट नॉमिनेट कंदी आहे। यस त पोइ फेडरल गवर्नमेंट में जेके असांजा नुमाइंदा आहिनि, हाणे त 5 साल ई गुज़रिया, सिंध जी चवंदा पर तव्हांजा जेके सोकाल सिंधी मिनिस्टर वेठा आहिनि हिन वक़्तु बि, उन्हनि वटि बि 20 खनि बोर्ड्स आहिनि ॿिन्ही मिनिस्टरनि वटि। तव्हां ॾिसो वञी घणनि बोर्डनि ते घणा सिंधी वेठा आहिनि। सही न त हाणे ॾिसो ॻाल्हि इहा आहे त तव्हां दाहूं कंदोसीं, फलाणा खाई विया, पंजाबी खाई विया, महाजर खाई। सुवाल आहे तव्हांजा जेके माण्हू नुमाइंदगी कनि था, जेके तव्हांजा वज़ीर आहिनि, जेके असेंबलियुनि में वेठा आहिनि, उहे छो नथा हिननि बेसिक खे ॾिसनि? इहे दीज़ आर द बेसिक्स जंहिंजे तहत तव्हां पोइ आम माण्हू खे प्रोटेक्ट करे सघो था पिया, पढ़ियल कढ़ियल माण्हू खे प्रोटेक्ट करे सघो था पिया ऐं हुनखे दर बदिरे खां बचाए सघो था पिया। छाकाणि जो जीअं मूं तव्हांखे ॿुधायो लखा नौकिरियूं आहिनि। हाणे तव्हांखे ॿी जेका मां फिगर ॾियां थो, जेका आहे एक्चुअल स्नैप प्रॉमिशन रीजन एम्प्लॉयमेंट, टोटल एम्प्लॉयमेंट जेका फेडरल गवर्नमेंट जी जेका आहे, हिन में ऑटोनमस बॉडीज़ खे छॾे फेडरल गवर्नमेंट एम्प्लॉइज़ 4,49,964। सही माना 4 लख 4.5 लख। जी हाँ। त इन में पंजाब जा 47% आहिनि, सही। सिंध जा 19 जे अगेंस्ट 13% आहिनि। सिंध रूरल ऐं अर्बन जा गॾे। अच्छा 19 जे अगेंस्ट 13% आहिनि, जंहिंमें सिंध रूरल हदि रिप्रेज़ेंट थियल आहे, अधु। माना सिंध खे जेकर 12 में रहणु घुरिजे 6% आहिनि, सिंध अर्बन एडिकेटेड रिप्रेज़ेंट आहे, उनजी कोटा पूरी आहे। सही। हिते सिंध अर्बन यानी फेडरल एम्प्लॉइज़ में इट इज़ टोटल, आई एम टॉकिंग ऑफ द टोटल। बिल्कुलु। ऐं इन खां पोइ जेका आहे सा ख़ैबर पख्तूनख्वा उहा रिप्रेज़ेंटेड आहे, 27% आहे। बलूचिस्तान अंडर रिप्रेज़ेंटेड आहे, 4% आहे। त इहे ॻाल्हियूं जेके आहिनि से हे ॻाल्हियूं को मां को हवाई जहाज़ को रॉकेट साइंस न आहे, हीअ किताब छपियल आहिनि। सिविल सोसाइटी, पार्लियामेंटरनि,
ॿिया जेके माण्हू आहिनि वाई दे डोंट स्टडी। सही तव्हां सालनि खां प्रोग्राम कयो था, को कमु करे अची ॿुधाए न तव्हांखे थिए छा पियो असांजे मुल्क में असांजे माण्हूअ सां। असां हिकिड़े ज़माने में सिंध ग्रेजुएट एक्टिव हीअ अञा डेटा तॾहिं कोन छपबी, हे रिपोर्टूं पोइ छपजणु शुरू थियूं। त असां भुट्टे साहिब जीअं पावर में आयो त असां बाक़ाइदे सिंध ग्रेजुएट पंहिंजो सेल ठाहियो, जंहिंमें यूसुफ मेमन साहिबु असांखे इस्लामाबाद में फीड कंदो, आउं बि इस्लामाबाद ऐं कराची में हूंदुसि, नज़र मेमन साहिबु बैंकिंग खे फीड कंदो, लाखो साहिबु, इहे जेके असां 4-5 माण्हू फील्ड में हुआसीं, इहे असां हिकु हिकु इदारे में डेटा कढी आयासीं। उहो अॼु मां किताबु तव्हांखे ॾेखारियां थो, 74 में असां बुकड़ी छपराईसीं त सिंध जे माण्हुनि जी किथे केतिरी नुमाइंदगी आहे। उन में पोइ लेटरल एंट्री जो तस्वुरु आयो, जंहिंमें भुट्टे साहिबु हिकिड़ो लेटरल एंट्री जो पैटर्न शुरू कयो त अंडर रिप्रेज़ेंटेटिव खे वधीक ॾे, पर अगेन ब्यूरोक्रेसी कम इन इज़ वे। ब्यूरोक्रेसी पोइ छा कयो त हिकु ॿ कुझु लेटरल एंट्री में असांजा माण्हू आया ऐं अॻिते हली करे उहो फीडर सेक्रेटरी थिया, लेटरल एंट्रीअ वारा माण्हू, ऐं उहो असांखे काफ़ी एडवांटेज मिलियो। पर दरमियान में छा थियो त पोइ लेटरल एंट्री स्कीम खे सेबोटेज कयो वियो, उते बि कोटा आंदी वई। छाकाणि भुट्टो साहिबु जेकॾहिं 10 माण्हू रखे पियो त हुनजो ख़्यालु हो त भई सिंधियुनि जो बैकलॉग आहे, मां 6 माण्हू रखां, पोइ फीडर ब्यूरोक्रेट जे चंबनि में अची वई त बाबा 5 माण्हू त पंजाब में रखंदे ई रखंदे, बाक़ी 10 में 2 सिंध कॾहिं भले थो। चलो सर, प्रोग्राम में टाइम ख़त्म पियो थिए। तमामु अहम मालूमात तव्हांजे वसीले असांजे नाज़रीन ताईं पहुती आहे ऐं ख़ासि करे जेका तव्हां ॻाल्हि कई त पार्लियामेंट्रियन सां असांजूं सियासी हुकूमतूं उहे रुॻो आइन में इहे शिकूं शामिलु कराए या अरिड़हीं आइनी तरमीम में उन में अञा वधीक इज़ाफ़ो कराए वञी उन्हनि खे सुम्ही न रहणु खपे, पर इन्हनि शिकुनि ते उन्हनि जे असुल रूह मुताबिक़ उहो जेको अमल थियणु खपे आहे उहो अमल कराइण लाइ बि उन्हनि खे ज़रूरु पंहिंजो किरदारु अदा करणु खपे। पाण ईंदड़ प्रोग्राम में CSS जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं, उन हवाले सां वॾा सवाल आहिनि, जंहिंमें ख़ासि करे इहो आहे त उते छोकिरा इम्तिहान में वेहनि बि था ऐं पर पोइ बि असांजूं सीटूं नथियूं भरिजनि, नाली आहे, पढ़ाई जो तरीक़ेकार सही कोन्हे, छा उन में मसइला आहिनि, उन में जेके इन्वेजिलेटर आहिनि उहे छा था चवनि, पब्लिक सर्विस कमीशन जूं जेके रिपोर्ट्स आहिनि उहे छा थियूं चवनि, उन ते तव्हां खां रहनुमाई असां वठंदासीं ईंदड़ प्रोग्राम में। ऐं वॾी महिरबानी नाज़रीन, साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब जिन सां असां ॻाल्हि ॿोल कई कोटा सिस्टम जे हवाले सां ऐं तमामु अहम मालूमात साईं जिन जे वसीले सां तव्हां ताईं पहुचाई आहे ऐं उन मां असांखे ख़बर पए थी त आइन में जेतोणीकि शिकूं शामिलु आहिनि पर उन्हनि शिकुनि ते अमल नथो थिए, तंहिं करे न रुॻो सिंध पर उन सां गॾोगॾु बलोचिस्तान बि पंहिंजी नुमाइंदगी खां महरूम आहे, जेको उन्हनि जो हक़ु आहे उन्हनि खे पूरो हक़ु नाहे मिलियो। असां ईंदड़ प्रोग्राम में वरी इन ई हवाले सां CSS जेको थिए जो इम्तिहान थो थिए उन हवाले सां ॻाल्हाईंदासीं। ईंदड़ प्रोग्राम ते इहा तारा ॾींदो इजाज़त। अला भाई।